अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मिन आयातिही अन खलक़कुम मिन तुराब सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून व मिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फी ज़ालिका आयातिल लिक़ौमिन यतफ़क्करून व मिन आयातिही ख़ल्क़ुस समावाति वल अर्ज़ वख्तिलाफु अलसिनतिकुम व अलवानिकुम इन्न फी ज़ालिका लायातिल लिल्आलिमीन व मिन आयातिही मनामुकुम बिल्लैल वन्नहार वब्तिगाउकुम मिन फज़लिहि इन्न फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यस्मऊन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ दाजम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिही व अहल बैती व अज़वाजिही अजमईन
बिरहमतिक या रहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीजो दोस्तो ऐं बुजुर्गो, इन कजले खान जे गोठ जी जमात, बाड़े ओड़े वारो, कलमे वारो, शादी जे मौके ते अल्लाह ताला अवां खे कुरान करीम जे ॿुधण जी सआदत नसीब फरमाई आ। मर्द भी उहे कमाए विया जन के पुखे में कुरान मिलियो, अमड़ियूं न्याणियूं भी उहे कमाए वयूं जन के दुनिया में रहमत वारो कुरान मिलियो। आयतूं तिलावत कयूं जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे वहदानियत के बयान फरमायो आ। आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे नबी ताईं जेके नबी आया उन्हनि वञी दरनि ते कड़ा खड़काए माण्हुनि खे रब जी तौहीद समझाई। आई सुञाण रब जी, जन रब सुञातो उहे दुनिया आखिरत में कमाए विया। छा थियो आहे माण्हुनि खे उन्हीअ रब खे नथा सुञाणनि जे पाणीअ जे कतरे मां लखनि जो लाल बणाया। तारीफ़ हीअ लोह जी मिल, हीअ स्टील जी मिल, हीअ कपह जी मिल, हीअ धागे जी मिल, हीअ सारिन जी मिल, अहिड़ी मिल को ॾेखारे जेका माण्हू पैदा करे उन्हीअ मिल जो मालिक मां अल्लाह आया। तारीफ़ तो उनजी ॾिस। छा पाणीअ जो कतरो उन मां इन इंसान खे कीअं हसीन करे बणाई। मलाक जे हुस्न ते चओ हैरान। अल्लाह जी फरमाए तो सुम्मा खलकना नुतफता अलकतन फखलकनल अलकतन मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशाना खल्कन आखर फतबारकल्लाहु अज़नुल खालिकीन। आओ मुझा रब तुझी तारीफ, तुझी कारीगिरी, तुझी बनावट या तुझी ताकत नल कुव्वत लिल्लाहि जमीआ। कुरान ॿुधाया शादी हुआ खाना आबादिया जे शादीअ में मेहमान बणियो आहे रब जो कुरान। हे मौलाना मोहम्मद सिद्दीक साहब जी मेहनत जो इन इलाके में दीन जो दरसगाह खोलियो, मदरसे जी बरकत
जो बचड़ा जमन भी कुरान, शादियूं थियन भी कुरान, जे वडड़ा दुनिया में गुजारे वजन उन्हनि जे रूह जे सवाब जे पहुंचाण जे खातिर कुरान पढ़ाइन। आए दुनिया में कुरान जो जंहिंजे ते कदे बीठो आ सॼो जहान। कुरान आ त जहान आ। कुरान वयो काश ज़मीन ते न रहनि या उन्हीं जी ताकत पानी जे कतरे में रत जो डिगो बनाई, गोश्त जो लुदड़ो बनाई, हडन जो पिंजरो तैयार करे, मथों खल जाड़े, अंदर मशीनरी तैयार करे, सारा ऐब ढके, लखन जो लाल बनाई। या ताकत जो न हिकड़े साईं जी कोई भाईवार कोने से। अखियों बनाई सागे कतरे में, नक बनाई अब गलायो ना, हथ बनाई, पैर बनाई, इन मिठन बोलन वारी ज़बान बनाई। अलम नजअल लहू ऐनैन वलिसाना। आओ मुझा रब या तुझी तारीफ, या तुझी ताकत, अखिंदे त नजर कर, सागे कतरे मो अखियों बनायूं माए। या मिठन बोलन वारी ज़बान लिनी माए। के राग जौन, के गारियूं जन, के गिलागन, के ऐब कढन, के शिरक जा लफ्ज़ ॻाल्हाइन। मां चवंदो आहियां चुमियूं ॾियां ज़बान खे जेका तिलावत करे कुरान। साहबी तो कुरान पढ़े त रसूलुल्लाह चुमियूं था ॾियनि। हिन जे जेको नथो वणे माण्हुनि खे, इन्हनि जो हशर विझाए आख़िरत में, लहन क़बर में त ख़बर पए न। जेका शइ मुफ्त में मिलंदी आहे उन जो क़दुरु न हूंदो आहे। हे कुरान कुर्बानियुनि सां आयो आहे। बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो, उहद जो मैदान खून सां ॻाढ़ो, करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो। उहो कुरान हज़रत उस्मान गनी जंहिंजी तिलावत पियो करे उहो खून सां ॻाढ़ो आहे। माना जान ॾिनई पर कुरान न छॾे। पतंग जेके कुरान जा आशिक़ जन सुञातो कुरान खे, उहे जो दुनिया में कई हलिया विया, अञा कई आहिनि, तॾहिं त दुनिया जो जवान हले। वॾा वॾा आलिम हलिया विया, बुज़ुर्ग, पर नबीअ जो दीन अञा हले। सुभान अल्लाह। कई आलिम कुरान पढ़ी 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 नबी जी तारीफ करे करे कब्रन में वञी पुगा। अञा जो सोने नबीअ जी तारीफ हले थी। अञा जो दुनिया में हो को हले दो तो कुरान आखिरी किताब आ। सुनो नबी भी आखिरी नबी। जनवारा हो को दींदा पंहिंजो वक्त पूरो कंदा हलंदा विया। अञा भी कुरान के जाथों तिलावत कर इएं तो नजर अचे जॾहिं हाणे कुरान रब असांजे नबीअ ते नाज़िल कयो। ॾाढो थियो सुभान अल्लाह। रात जो टाइम आ, अंदर रबिया अंदर
ये बारन जो जुलूस कढियो तो अलाए काढो वडन के विहारे हाँ मां जांदो तो वडा आगे अची वे साईं सुभान अल्लाह चौड़ा जो हूंदो आहे उन्हारो त खुलियो मैदान पोइ जेको जाॾे मस्जिद नंढी अलाह को ॾींहुं थी करे जो मस्जिद बीण थी वञे सुभान अल्लाह रात जो टाइम नबी से मके पाक जे हिकिड़ी घिटीअ मां गुज़र कयो ॾिठऊं त हिकिड़ी घिटीअ मां रोइण जो आवाज पे आयो उन जे दरवाजे ते वया दरवाजो खड़कायो अंदरों जवान निकरी आयो जेको रोए भी पियो सहके भी पियो रोए नबी सही छो थो रोए चई सही विकानल गुलाम यहूदन वटि ॾींहं जो बाग जो कम था कराइनि ज़मीन जी गुड था कराइनि रात जो चवनि था चकी हलाए निंड कान्हे तॾहिं दौरो आहे हुनखे ख़बर कोन्हे त नबियनि जो सरदार पतो हुनखे कोन्हे त हसीननि जो सरदार वज़ुहा वल्लैल इज़ा सजा कुरान पढ़ा दरुथल राज़ी थे कुरान पढ़ा ताइल अज़ाब करे कुरान पढ़ा त दुनिया आखिरत सुनी थे कुरान पढ़ा त कल्ब तम कटु लही वञे अंदर तव्हां असांजो चौरो ये शे आज का सोने नबी के रब दिनी तू कुरान पढ़ो पढ़न तुझो कम कटल कल्ब हिनन जा रोशन करण मुंहिंजो कम कारियूं दिलियूं हिनन जूं पाक करण मुंहिंजो कुरान पढ़न तुझो कम दुश्मन तो के दोस्त बढ़ाए जण मुंहिंजो कम यही जेके नबी सां लड़ा लड़ा पिया कनि हीअं जो क़ुरान ॿुधूं चवनि पिया आहे को जेको अरबी मोहम्मद करीम ॾे वठी हले त ग़ुलाम बणिजनि क़ुरान जहिड़ो किताब हुजे पढ़ण वारो नबियनि जो सरदार हुजे वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अज त हुजूर जो शान कुरान ॿुधाए बाक़ी न बैत न रुबायूं न दुहीड़ा न कसीदा उहे ॿिया ॻोल्हे लो वो कुरान तो ॿुधाए जंहिंजी पहिरियों तिलावत रब जे ज़ात पाण वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन एड़ो नबी मिलियो जेको जहान लाइ रहमत पर जंहिं जवान जे दरवाजे ते आया उनखे ख़बर कान्हे मारे कनियो त हे केर जवान नबी साईंदा चवनि ॿियो त कुझु मां नथो करे सघां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त तूं वञी निंड कर तुंहिंजे बदिरां चकी मां थो हलायां साईं चकी हलाई पहिरीं रात वरी ॿी रात वरी टी रात हाणे पुछा थो करे साईं तव्हां केरो नबी साईं था चवनि इहा ख़बर त ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद आहे उहो मां आहियां
साईं चयो त तुंहिंजो नालो चाहे तूं केरु आहे चई क़ौम जो सीधी आ रंग जो सादड़ो आ ज़बान ते हबक आ नालो मुंहिंजो बिलाल आ साईं पढ़ाए कलमो द गुलाम बन जा नबी से कलमो द पढ़ाए न ऐं कुरान जा सबक ता जन बिलाल के वड़े वा बिलाल कलमे ऐं कुरान जे करे हजरत बिलाल जी रब वट भी इज्जत नबी साईं वट भी इज्जत कुरान वट भी काफर सड़िया कावड़ी जिया अन्या दुख दा जन हजरत बिलाल चयो भली दुख जो न कलमो छड़ींदुसि न कुरान दर दर ते बियो चवे कुल हुवल्लाहु अहद घणान माबूद ये आंगुर मथे का हिक बियो आई कोन अल्लाह शरोलन जो दिस जाए जन मुल्क के माबूद क्यों आ हलो अगे फरमाई व इलाहुकुम इलाहु वाहिद बियो पारो रुकू त्यो सूरत बकर मिठो कुरान मानू तो कुछ भी ना आयान जेके मलाइके न गोठ के वकोड़े आन आसमान को लई आया थी इन दिल बर लाए अन्या तू हंध अन्या बिस्तरो एडे मुलन दे केरो मुलन जो कलाम नथी कलाम रब जो बंद करे चार विखा खणी अच इन कजले खान जे गोठ जा रस्ता घिचूं भी रब वट चाय जी दींदई कुरान जे करे रब मुंजा हे पंध करे तुझो कुरान बुधण आया जी मार पई मिले इं पियो चए आहद व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम जो असांजो महबूब हिक घणान हिक ॿियो आहे ई कोन जीअं मां हज़रत बिलाल खे पयूं मिलनि इं पियो चवे त हिकु आ ॿियो आहे ई कोन काफरनि खे तो चए जॾहिं हाथ न आयो टके जो दिलो वठंदा हो वॼाए ॾिसंदा हो त कचो आ कि न पको आ मां बिलाल खे रब आज़माए थो त कचो आ कि न पको आ जान हली वेंदी रग रग मां बूटीअ बूटीअ मां इहो आवाज़ निकिरंदो आहद आहद हिकिड़ो आ अरे अकुल मान जो अलाए काॾे वा शैतान छितो करे छॾियो अथनि जॾहिं रब थो चए वयात बिखल्किन जदीद खत्म थी वेंदव कब्रनि में हॾा बि ॻरी वेंदव पर इहा ताक़त मांखे आहे नए सिर वरी माण्हू पैदा करे नओं करे उथारींदो हीअ तस्वीर जे ठाही थी हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा कुरान न दोणे मजकिरियूं टप्पा नाच जड़ो कब्र में लव त नेरन मंजन गड्डे ॾींदई मलाक हिक डंडे सां पासरियूं भॼी पेंदई याद रख दीन मस्करन सां न आयो आ दीन कुर्बान सिर ॾई आ जवान बच्चा को आयूं वतन छॾियऊं ॿेट खे पत्थर बधऊं अल्लाह बच्चा खसिया विया
अबे अमा को जुदा कयो वियो तभी छा पिया चवनि कि न कुरान जी दामन छॾींदासीं न सोने नबीअ जी गुलामी छॾींदासीं। जन के सोने नबी जो बिशारत जन्नत ये भी त जवाना न बचन ते नजर न घर ते नजर न माल ते नजर न जान ते नजर नजर ही तौहीद ते ही नजर ही त कुरान ते नजर ही त सोने नबी ते हिय दीदार जो कन पिया त बुख भी लही पई वञे त उञ भी लही। मंझन जो मस्जिद नबी में आयो सिद्दीक अकबर उमर फारूक जहिड़ो जवान अदा अबू बकर कीअं आयो आहे सिद्दीक तो जे सोना अमर कीअं आयो आहे जंहिं बुख लगी अरबी मोहम्मद जो दीदार करण आया हूं दीदार सां बुख भी लही वञे त उञ भी लही। एड़े नबी सां सचो थी वाहिद परे आ पर दूहे जो तो भी नहीं। सुभान अल्लाह। मुबारक आ घोटन के कुंवारे तन के भी घोटे तन के भी जो एड़ो कुरान पढ़ायो तो जेको माखी अखों भी मिठो आ। अब न बारन के बस करा एड़े कंडे मारे माखी मोंढो थी वेंदी मोमिन जो कुरान मोंढो न थींदो मरण घड़ी ताईं भी चवंदो तो कुरान पढ़दे दुनिया के छॾे वञो। आई दुनिया में कुरान अर्ज पे कयूं ये मारा हजरत बिलाल के वधी वयूं काफर मारे वरी पिया मारन अबू बकर सिद्दीक ॾिठो त सोने बिलाल के तकलीफ़ां था जन कलमे ऐं कुरान जे करे। वो सिद्दीक अकबर जंहिंखे 11 दुकान कपड़े जा उन 5 पैसा खर्च करे हजरत बिलाल के आजाद कर जेको पुट के पियो चए घर जे बातिन के मां मरी वञा मुखे नवा कपड़ा कफन में न दीजो पुराना कपड़ा पुट रोए दो बाबा दुकान जो तुम मालिक हे छादो जे बुट नवा कपड़ा मरी वेल जे कम जा नाइन मागे पुराना कपड़ा ढकाए जो नवा कपड़ा के गरीब के ढकाए जो मन गरीब जे ढकाण जे करे वधिक को वगो मागे रब जन्नत में नसीब करे। एड़ियूं हस्तियूं 5 पैसा खर्च कई तू सके बाप के 5 रुपया न दे गरीब सुनियो बीमार पियो पुछा करण न तो वने मता 5 रुपया घुरे हया कर सिद्दीक अकबर पैसा खर्च करे हजरत बिलाल के आजाद छो कराई ता अल्लाह राजी दे। गजले खान मुगेरिया जे गोठ वारो जेकी कम करे ये चौंदो कर उहो राजी थे मस्जिद ठाराई रब राजी थे मदरसो ठाराई रब राजी थे भुखे के खाराई रब राजी थे उघाड़े के ढकाई रब राजी थे हज करे आए रब राजी थे 3 लाख खर्च करे उम्रो कई रब राजी थे कंगे न्यानी तो पढ़ाए ताकत कोने सोना जी खिदमत कई त रब राजी थे वाइज कराई रब राजी थे खैरात कई रब राजी थे जे नेकी जा कम तो करे
पंजे नाले जेला न कर ये जो वो राजी थे वो रब तो जे जरी बानो मुझे नाले थे खर्च कंदो आ रब भी न कुरान में तो जे हे माखे दा राजी कन मां रब भी ननगे राजी कनो बड़ा कुरान हेदो वारा त कंद दान मन जो गाटो हणे तो तोले जी ज़बान न तो हलाए फरमाए दो वसयुजन्नबु हलात कल्लज़ी वड़े वा सोना सिद्दीक तुझे शान में रब कुरान दी आयत तू असा नाले लाए मरऊं अरे नालो यो यार नी अदी मानुन जी वाह वाह खुशामद देता कन जेकी कम करे चंदो करो उहो राजी दे ओ जे रब के राजी क्यों क्यों सजो जहान यूनियन जो ये तो जड़ी मां तुझो त जन्नत भी तुझी हूरा भी नहरियूं भी बाग भी मेवा भी पट जा वगा भी सोनन जा कंगण भी अन्या रब चंदुई मा तश्तई अनफुसुकुम अचो कुरान वारो जेकी घुरो त मां रब जा कुरान न तो वणे मस्की अल्लाहु अकबर हलो अगे एडो न खिलदो कर फलियज़हकू कलीलन वलियबकू कसीरा कुरान में चई थोड़ो खिलो खिलो थोड़ो रो घणो मुझे खौफ कौ हिते मुझे खौफ कौ रोई माखे राजी करे जो उते चवंदो मां खिलंदो आदमा दीदार कराया सब जो सुभान अल्लाह वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी युती मालहू यतज़क्का दादियां जो सुभान अल्लाह वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिगा वजह रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा आदत जे अंदर के रहमत वारे कुरान जे पानी सां धोआ कपड़ो धोपे साबुण सां मुमन जो अंदर धोपे कुरान अलाई छा थियो आ मानुन के बुढ़ तो जमे त खदड़ा नाचू मंगणार शादी दी ते भी गदा जे पेट जे दो दोल कुटऊं कुट गाडे ता वञो कलमे वारो हया कयो उन्हीं जा थोड़ा केड़ा गणे केड़ा गणींदा हो अकेला हो घरवारी दे जोड़ो करे वरी पीड़ी पैदा कई मां अलम नजअलिल अर्ज़ मिहादा सुभान अल्लाह जो वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा अंदर चले दो सड़े ठरे मोमिन जो अंदर सरदो ही कुरान जमीन पानी दे विछाई मदा लुडी पे जबल मथो बियारिया माज मेखा करे आयूं माज लुडे लमेन मदाई नगे तकलीफ जे चोदे मागे प्यारान कुदरत जे तंदा ठायो तमान हे कुरान धन में आ अबे अमा के दो प्यारा नायो ओ कजले खान मुगेरिया जे गोट वारो जेडो रब रसूल के प्यारा
नबी जम्मिया उम्मत याद हे आलमा वेठा दी कारी साहब वेठा दी पुछेन जम्मिया उम्मत याद मेराज ते तो वञई उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद बुलसरात ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद इहो थी चओ असांजो नबी खुदा करे निंद्र में दीदार आमीन ये तो करे ऐ खंड जी गूणी का चवा बगल टेक्टर चवा आमीन एड़ी करे आ जो न वडे रोड ते बुधजिया छो त तोखे ट्रैक्टर टालियूं जन मिट्टियूं ढोइयूं थीनी जेरिया हुजूर ॾिठी उमिर जा दुख ई लई वाह जे सोनन जो सरदार सुभान अल्लाह जवड़ा सिद्दीक अकबर पंजा पैसा खर्च करे हजरत बिलाल के आजाद कराई छो त मां कहूं रब राजी थे रब तुझे कुरान में त मां अबू बकर के भी अल्लाह राजी कंदो काॾे लिखाइने कुरान मानू दा जन अबू बकर उमर जन्नत में न वेंदा तांजी बादशाही आ ये तो बिस्त मुंजो आ जंगे मां जा हुजूर सां गड रोजे में सुता प्यान नबी जो रोजो जन्नत जो टुकड़ो आ जेके गड सुता प्यान उहे भी जन्नत अर्ज करण आयो आए दीन दुखन सां आयो आ हजरत बिलाल मारा खादियूं सुमेरा जूं अखियूं कढायूं अल्लाह सुमैया के अबू जेल उठन में बदराए उठ हलराई अधद थी वई न कलमो छॾियई न कुरान वाह जो मज़ो आ जो कुरान सुभान अल्लाह जो सिद्दीक दुख ॾिठा उमर फारूक जान ॾिनी हजरत उस्मान जान ॾिनी सोनो अली शहीद थियो हसन हुसैन शहीद थिया एतरन साहबन मारा खादियूं हजरत खुबैब के नेज़े ते टंगियाऊं हेरे कंडे साहबन किस्मे किस्मे जा आल बैतन दुख ॾिठा तभी चयूं दुख संदासे न कलमो छॾींदासे न कुरान छॾींदा कदुर क्यों कुरान नबी से घर वेठान हिकड़ी माई आई अल्लाह नंढड़ी न्याणी भी साण दद हुजूर जे घर आई सोना नबी डाडी बुखाए अल्लाह माके खादो करायो डाडी बुखाए अल्लाह नबी से अम्मी आशा के दा फरमान ओ सिद्दीका सुभान अल्लाह हिन माई के खादो करा अम्मी आशा दी जे सोना हिकड़ी खार का मारे मारे कंडे हिकड़ी खार का ॿियो घर में अल्लाह जो नालो आ नबी सैदा जौनिया खार कई न माई के दे असां के अल्लाह ॾींदो छो चवंदासीं माई के ॿिया दर घणा हेॾो फेरो ॾईंदी इहा खार कमा बचन जे लाइ रखी आ नबी से फरमायो दे सिद्दीका इन माई के तू दे असां के रब ॾींदो इहा तवक्कल रख त पोइ बेड़ो ई पार खार माई के मिली अधु खार कजो पान खादई अधु चबाड़े 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 नंढड़ी न्याणी के घर आई मारे कंडे अम्मी आजादी जे सोना बच्चा केदा प्यारा डाडी बुखई माई के सजी खार खाया त खाई पई सके ॾिसो त केॾो दीन डुकंदा आयो आ तू काथे आए
हया कर मोटिया अर्श वारो तो चवई वसारियू इला मगफिरतिन मिर रब्बिकुम व जन्ना। या आयत बड़ी दमाए जेका काबतुल्लाह जे खिलाफ ते हेरे हेरे मारे तक सोने दरवाजे जे मता नंढड़ो गिलाफ आ वडन अखरन सां इहा आयत लिखी वई। वरी पढ़ा अरे पोड़ा अल्लाह तोखे आबाद करे पर सॼी जमात खे रब आबाद करे। आमीन चओ ॾाढा। वसारियू इला मगफिरतिन मिर रब्बिकुम व जन्ना। तवारा द बुध कुरान जो हाने खिबरे जे पासे दे मावियो 15-20 ॾींहं थींदा वडो जलसो 1.5-2 कलाक कुरान पढ़ियो सिकिंदा माण्हू हेॾे कुरान ॿुधण लाइ। त कुरान उहे माण्हू कमाया जन हयातीअ में हिन खे सुञात मोए खां पोइ त चवंदा वारो कर मुला हाणे छा थिए जेकी करे आ अॻ में पोइ कुझु न थींदी। सॼे ॾींहुं रब जी रहमत इंतज़ार में आ। छा थो चए मोटो माॾे हथियार फिटा कर वॾाई ख़त्म कर मां खे ख़त्म कर माॾे मोटी जो तौबा करे हथियार फिटा कयो त ॿई नाम ॼाव हिकु माफ़ी ॿियो जन्नत। असांखे माफ़ी भी रब के बानो माफ़ी वारो वणंदो आ जेको रब को माफ़ी घुरंदो आ। असां हिते क़ुरान ते माफ़ करे वरी हण जो डंडो ॾेई ए छा आहे जॾहिं ख़ालिक तो माफ़ करे त तूं छा थो करे जंहिं पैदा कयो आ जंहिं पाणीअ जे कतरे मां लखनि जो लाल बणायो चवे तो माॾे मोटी जो त माफ़ी भी ॾियांव त जन्नत भी सुभान अल्लाह चओ सगोरी रोज़ी भी चओ उन्हनि लाइ जन दुनिया में रब रसूल खे राज़ी रब खे भी राज़ी कयूं सोने नबीअ खे भी राज़ी कयूं। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अजो त कुरान ॿुधाया अर्ज़ पे कई माईअ खे खारक मिली अधु खाधई अधु पाण अधु न्याणीअ खे खारायई अधु न्याणीअ खे अधु पाण खाधई। नबी ज़ंगे चई सोना बच्चा केॾा प्यारा अधु माई पाण खारक खाधी अधु न्याणीअ खे खाराई। नबी ज़ं फरमायो सिद्दीक़ा जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं 3 उन्हनि जी ख़िदमत कयई उहे पुटनि जियां पालियई उहे वक़्त ते पढ़ाई त क़यामत वारे ॾींहुं इन न्याणीअ जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह। अमी आशा चयो साईं 3 न्याणियूं न अथसि 2 फरमाई सिद्दीक़ा जे 2 न्याणियूं अथसि ॿिन्हिनि जी ख़िदमत कयई पुटनि जियां पालियई इहे वक़्त ते पढ़ाई त क़यामत जे ॾींहुं इन 2 न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामिन भी मां आहियां। सुभान अल्लाह। अमी आशा ॾिठो रहमत जो दरियाव आयो आ जोश में साईं हिकड़ी न्याणी दस फरमाई जे हिकड़ी न्याणी दस हिक जी ख़िदमत कयई पुटनि जियां पालियई वक़्त ते पढ़ाई त इन हिक न्याणीअ जे अबे जे
जन्नत जो ज़ामिन भी मां रहमतुल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वो नबी मिलो आ जेको जान अल्लाह रहमत बनजी आयो आ। कजले खान मुगेरिया जे गोठ जी जमात पाड़े ओड़े वारो कलमे वारो इन शादी में जलसे में शरीक थी कुरान के बुधण वारो चार शयूं रहमतन एक सोनो नबी रहमत बियो कुरान रहमत। नबी सोनो नथा गलायो बत्ता के माटो न दिनो तो जा ज़बान ही नथी हले कंध जेका मार कंध ते आ ॾाढा चओ सुभान अल्लाह। वो नबी जेको हरणी लाए रहमत सुभान अल्लाह चओ। खजी जे सुकल थोड़न लाए रहमत खजी जे गोशे जे लाए रहमत हे मथे दे कुरान मजीद आ पंजन लाए भी रहमत चौपरावन लाए भी हातिम तैयदी न्याणी आ काफर जी मथे उघाड़ी दी अचे नबी से पंजी चादर मुबारक ढकाइन था उहा चादर मुबारक जंहिंजो जिक्र कुरान में या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल वरी अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक वत्तहिर। ओडे कंबल जो बयान कुरान में हेडे चादर जो बयान भी कुरान। हुजूर जी चादर मुबारक जेका हिजरत वारी रात सोनो अली सोचे मां वेड़ू पियो हां नबी जे बिस्तरे ते इए पियो हां जणो माली खुदा जे रहमत में वेड़ियो पियो। असांजो वो नबी जे परावन के भी जो पंजो बनायो आ हुआ माई जेका गंद जूं ढेरियूं पई उछले कन खोले बुद्धू गंद जूं ढेरियूं माई पई उछले बीमार थी पई पुछा करण था वञन। आओ पैगंबर उहा इखलाक ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान एड़ो नबी जो असांखे मिलियो आहे नबी रहमत कुरान गला गलाए वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन। खुदा पाड़ा पटे मोबाइल ये मस्जिदियान मानू सजो डी इया का छा कजे कुरान न तो वड़ाई लहू कबर में त खबर पवई सजो डी ड्रामा सजो डी व्हाट्सएप जे गड्डा हे दिसा अरे थी जा पवंदो हिन के अदब सां कुरान के बुझो कर त मन रुठल जो की रात में राजी थी वने रात दी वठ वठा यो वसु न तो पुजे न ते कब्र में भी मोबाइल हयूं वने। अल्लाह खुदा जो खौफ कर नबी भी रहमत कुरान भी रहमत जो न्याणी भी रहमत न्याणी रहमत पुटे अबो तड़ी तो करई 5 रुपया दो दे न त चंदो बाबो ही नाए न्याणी के दे तोड़े 5 रुपया न अबे जो लफ्ज जो ज़बान तो न लाई पुट के मर्जी ते न पढ़ना सींध वारो डंडो त मगज जो डई
न्याणी अगे जे कढ लाईंदे गरीब जे कढ लाईंदे बाबे जी पग बजायूं वेंदी अम्मा जी चौपोतीअ जी लज रखियूं वेंदी सब चवंदा सुभान अल्लाह न्याणी रहमत पुट निमत जो रहमत मथे सुभान अल्लाह जो अम्मा फातिमा नबी सही वठींदी उथी बेना निरते चुमी दींदा फातिमा तू जिगर जो टुकड़ो आहे तोखे महबो मोहम्मद दिस दुआ मौजा दुख ई लई वेना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वट एकड़ो काफर दो अचे कुंवारी न्याणी वठी कंदे काफर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो छो न पिया पढ़न बिन गालन जे करे एक मथों फैसलो न हो जो जिद्दी के हिदायत न मिलंदी आ टियों हसद ते कल जो छोकरो इन ते कलमो पढ़ूं कियां ईमान आणियूं पर बगालियूं नबी जंजू मनींदा केड़ियूं हुया काफर पर चवंदा एक तू अमानतदार आए बियो सच्चा सुभान अल्लाह जोड़ा जरबना का मिरारा वलम नजदुक इल्ला सादिका अजो तांजू दिलियूं ठारिया अल्लाह जड़ी भी तवांजे ज़बान मुबारक मो बुधो आ त सच ही सच बुधो आ काफर तो एकड़ी न्याणी वठी जे रे तक जवान न्याणी बियो काफर रस्ते में मिलियुस गाड़े थोले जे मुसलमानन जो नबी पैदा थियो आ जंहिंजी तारीफ़ ॿुधी तम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जेको जहान लाइ रहमत बणजी आयो आ ओॾे तो न्याणी वठी वञा कंडो बियो काफर तो जैन रे तक मारे न हो बे मजहब जो मानू आ मित्र माइट खोड़न हल त उते दा न्याणी छॾियऊं त उन काफर के न्याणी जो अबो अखियूं अखियुनि में मिलाए छा पियो चवे हे छा थो चवे मिट त परे आहिनि माइट त परे आहिनि मुंहिंजे न्याणीअ जो अमन मुंहिंजे घर खां बि वधीक रहमतुल लिल आलमीन जे घर में साईं खे जी न्याणी आंदी आ 2 महीना सफर में दो वञा अमानत में दो अवां वटि छॾिया मारे कंदे नबी साईं चयो ठीकु आ साईं जन पंहिंजे घर वारनि खे चयो ए मुंहिंजूं बीबियूं जी असांजा सुहिणा नबी चेन न्याणीअ खां कम न कराइजो हिन जी ख़िदमत कजो असां वटि को न्याणी छॾे वञे लटा बि दो थां बि मलमानी पंजाब बुहारी बि ॾे सॼे घर जो कमु करे तॾहिं ॾे गिर हो पोइ रुलिया छो रहम ख़तम आ इखलाक खत्म छा बचो हेरे कंदे हे अज़ाब छा जो 2.5 महीना रातिन जा ये रब जी कावड़ कंजी दुआ कबूल न पई पए न मौलवी जी न पीर जी न कामोरे जी न कंजी दुआ इहो छा रब रुठो आ रब कंसा जुल्म न कंदो आ या तुझे मुझे हथन जी कमाई आ ज़ारल फसाद फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदिन वने गाड़े तो रब जे तो मां कंसा जुल्म न कनो आ या तवां जे हथन जी कमाई आ घर व्या बच्चा व्या माल व्या
वन जे तो ब्या मानू हयाती गुजारन रोटन दे वेठान बंदन दे वेठान मिल्कियत वही फसल व्या बच्चा व्या घर व्या कितरा मानू मरिया हेरे तक वरी भी रब खणी पंजो फजल क्यों जो वा मुसीबत टारे नबी सिंह बीबिन चयो हाज़िर मारे कंडियो हाज़िर खिदमत कयूं न्याणी काफर जी खिदमत कयूं 2 महीनन खां पोइ मोटी आयो न्याणी हुजूर चयो हाज़िर सुभान अल्लाह हाज़िर ये अमानत तुझी न्याणी असांजे मस्जिद में बैठी खयूं मस्जिद में इते टेकुमल फिर बूमल ये कलमे वाला मुसलमान छा बचो 70 कुरान रखियो मस्जिदन में उतों बैठियूं खयूं वञनि छा थियो शायद न हुजे तो वटि 2 लख को रखे 3 कुरान खंडे त कढी ॾिनई नबी साईं फरमायो हाज़िर न्याणीअ खे चयो अबो आयो थी खुशीअ में गोड़ा किरी पियसि हिकु दुख में रोए ॿियो खुशीअ में हीअं जो बाबे खे ॾिठई अबो तो चयो मुंहिंजी न्याणी प्यारी छो थी रोए मुसलमाननि जे नबीअ दुख ॾिना थी तंग कयो अथई त पीउ सां अखियूं अखियुनि में मिलाए पई चए मुंहिंजो त वाक़ुफ़ न हो अहिड़े जवान वटि छॾे आयो आहे जेको 24 जे चंड खां सुहिणो आहे अहिड़े जवान वटि छॾे आयो आहे इख़लाक़ एॾो अथसि जो दुश्मन बि दोस्त था थी पवनसि ओ बाबा अहिड़े जवान वटि छॾे आयो आहे नंढे खां जवानीअ ताईं तो वटि गुज़ारियो अथमि एॾो ख़ुशि न गुज़ारियो अथमि जेके 2 महीना रहमतुल्लाह आलमीन वटि ख़ुशि गुज़ारिया अथमि चइबो छो थी रोए के इन करे थी रोआं तूं तकड़ करे आयो आहीं जल्दीअ में आयो आहीं मां इहो फ़ैसिलो करे वेठी हुअमि अॻे हिन दर तो न वेंदमि जेसि ताईं कलमो पढ़ी मुसलमान ये न्याणीअ जा लफ़्ज़ ॿुधी अबो रोई पियो धीअ थी चए बाबा तोखे भी अर्ज़ थी कयां तूं भी कलमो पढ़ी मुसलमान थी त 2 बाहि खां बची वञूं न्याणीअ जा लफ़्ज़ ॿुधी अबे जे अखियुनि में पाणी अची वियो धीअ खे चई जल्दी हल त काइनात जे सरदार वटि हलूं 2 कलमो पढ़ी हली मुसलमान दा बण वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन दुआ है अल्लाह ताला एड़े पैगंबर जी गुलामी नसीब करे आमीन कलाक मां गलायो अल्लाह ताला शादी के खाना आबादी बनाए आलम भी आया इंशाअल्लाह रहमत वसंदी शादी जो मौके हुआ सर्दी भी पए थी हर को चवंदो मुला जिंद छॾे त निकरूं वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मां पंहिंजे हिस्से जी तो दुआ घुरां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम रब मुंहिंजा हिन शादी के खाना आबादी बना मौलाना मोहम्मद सिद्दीक साहब उनके पुटन जी उनके भाटन जी उनके भाणेजन जी मेहनत के कबूल फरमा गोठवारन जो खैर कबूल फरमा रहम फजल जी नजर फरमा समूरन जो सफर दुनिया आखिर जो आसान फरमा अल्लाहुम्मा इय्याका नअबुद व इय्याका नस्तईन या हय्यु या कय्यूम बिरहमतिका अस्तगीथ व नुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मोमिनीन रब दुनिया में रहाए दीन इस्लाम ते रहा मारे त कलमे वारो मौत नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि